दोस्तों अस्सलाम वालेकुम, फ़कीर सिकंदर अली हमारी खिदमत में हाज़िर हैं। दोस्तों अॼु कुरान शरीफ़ जे लेवल सां वीडियो नंबर 4 तव्हांजे आॾो रखंदुसि ऐं उन 4 वीडियो में तव्हांजे ॼाण हासिलु करण लाइ इहा ॻाल्हि मां ज़रूरु ॿुधाईंदुसि त जॾहिं अल्लाह इब्लीस सां मुआहिदो कयो त ॾींहुं क़यामत जो ॾींहुं जज़ा सज़ा जो ॾींहुं आहे, मगर उन जज़ा सज़ा जे ॾींहं खां अॻु में अल्लाह जलाल में अची ऐं जिन जिन क़ौमनि खे गर्क कयो ऐं उन क़ौमनि ते अज़ाब नाज़ुल कयो, किन जा चेहरा तब्दील कयूं, शिकिलूं तब्दील करे भोला भांदर सूअर बणायूं, किन क़ौमनि खे ते अज़ाब नाज़ुल थियो, किन खे ते माना ॾाची जे करे अज़ाब नाज़ुल थियो, ॾाची जूं पुछ कपिया विया या जो कोई मां तव्हांजे टिनि वीडियोनि में त जेके ॻाल्हियूं रखियूं उन जे मद्देनज़र हिन महिल मां चौथी ॻाल्हि रखणु थो चाहियां। दोस्तों अल्लाह जे जलाल खे घटि करण लाइ आख़िरी नबी मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो किरदारु अदा कयो, जंहिंजे करे ही सॼी काइनात वजूद में आयो, जंहिंसां अल्लाह जो जी मोहबत इश्क ऐं माना प्यार समाइजी वियो, जंहिंजे करे ही सॼी काइनात खे तश्कील ॾिनई, सॼी काइनात खे ठाहियईं। आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॾहिं माना टेम आयो ऐं उन खे अल्लाह से जॾहिं मोकिलियो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माना रहमतुल आलमीन करे सॼे काइनात लाइ मोकिलियईं ऐं रहमतुल आलमीन जे करे ई अल्लाह जे जलाल में माना कमी थी ऐं उहा अल्लाह पंहिंजी जलाल खे या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे माना जिन फरमायो त मुंहिंजी उम्मत जे शिकिलूं बि न तब्दील कयो ऐं मुंहिंजे उम्मत ते अज़ाब न आणियो। त उन लेवल सां क़ुरान शरीफ़ में हिकिड़ी आयत आहे जेका अल्लाह साईं माना क़ुरान शरीफ़ में उहा आयत मौजूदु आहे त अल्लाह साईं चयो, ए पैगम्बर अलैहिस्सलाम तुंहिंजे हूंदे मां अज़ाब कीअं आणियां। दोस्तों या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे सॼी काइनात जी जहिड़ी बि क़ौम आहे उन सभिनि ते जेको अज़ाब जो सिलसिलो बंदि थियो आहे, उन्हनि जूं शिकिलूं मटाइण जो सिलसिलो बंदि थियो आहे, उहा सिर्फ़ु या रसूलुल्लाह जे करे उहो बंदि थियो आहे। उन या रसूलुल्लाह आख़िरी नबी जा सभिनि क़ौमुनि ते एहसान आहिनि, उन जे एहसाननि जे करे ईअं थियो आहे। न त किन किन क़ौमनि जूं हिकिड़ी ग़लती जे करे उन्हनि ते अज़ाब ईंदो, जीअं के तौर माप में ग़लतियूं कंदा हुआ त उन्हनि ते अज़ाब आयो, जेकॾहिं का माना पंहिंजो लौंडेबाज़ी कई त उन्हनि ते माना अज़ाब आयो। पर हिन आख़िरी नबी मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रैयत आहे, सॼी काइनात उन जी क़ौम आहे, उन जी रैयत आहे। उन में हिंदू अची वियो, यहूद अची वियो, निसारा अची वियो, ईसाई अची वियो, भील बागरी अची वियो, हर सॼी काइनात जे ॻोल्हे में कहिड़ियूं बि क़ौमूं रहनि थियूं, कहिड़े बि नबी सां अॻु में वाबस्ता हुया, मगर उहे सभु रिजेक्ट आहिनि। हिन महिल आख़िरी नबी मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इहे सभु उम्मती आहिनि, चाहे मुस्लमान हुजनि या न हुजनि, त उन जे ज़ुमरे में दाख़िल थियनि था। तंहिं करे उन जे या रसूलुल्लाह मुहम्मद मुस्तफ़ा आख़िरी नबी जे करे उन्हनि सभिनि सभु उन जा उम्मती थिया आहिनि। उन जे करे उन्हनि सभिनि ते या रसूलुल्लाह जे करे थोरो आहे अल्लाह या रसूलुल्लाह जो अल्लाह जी उहा जलाल ऐं उहा जेका माना जलाल में अची ऐं अल्लाह से अज़ाब आणींदो हो, उन अज़ाब जो सिलसिलो बंदि थियो, जेको हाणे अज़ाब जो सिलसिलो नथो अची सघे एतिरो जेतिरो ॿियनि क़ौमनि ते ईंदो हो, ॿियनि नबियुनि जे क़ौमनि खे गर्क कयो वियो। जीअं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हज़रत नूह नबी जे क़ौम खे मां सिर्फ़ु जोड़ो छॾियो हुयो, वरना सॼे काइनात खे भस्म कयो वियो। पर इहो बि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अबुल सानी हज़रत नूह नबी खे तॾहिं चयो थो वञे छो त अल्लाह हिन काइनात जे सिलसिले में माना हज़ारे दफ़ा कई लख दफ़ा माना अज़ाब नाज़ुल कयो, कई क़ौम गर्क कई। जीअं 1.25 लख नबी माना पैदा थिया ऐं उन्हनि अची 1.25 लख नबियुनि जूं उम्मतूं हुयूं, उन्हनि उम्मतुनि खे सभिनि ते अज़ाब ईंदो रहियो, मुसलसल अज़ाब ईंदो रहियो, उहे गर्क थींदा रहिया, मगर आख़िरी नबी मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत ते अज़ाब नथो अची सघे, छो त ए पैगम्बर तुंहिंजे हूंदे मां आऊं अज़ाब कीअं आणियां। तंहिं करे असां सभिनि जेके बि हिन ॻोल्हे ते जेके बि इंसान ज़ात रहनि था, ऐं उहे इंसान हुजनि या कहिड़ी बि मख़लूक़ सां वाबस्तगी उन्हनि जी हुजे, उन्हनि सभिनि खे माना फ़ख़ुरु करणु घुरिजे त उन अज़ाब जो सिलसिलो या रसूलुल्लाह जे करे बंदि थियो आहे, वरना अज़ाब अचे हा। महिरबानी, अस्सलाम वालेकुम।